ये सब कुछ अचानक ये थी विंदो मोतियो कना सोचा वो कौन हुयो वो जो बाबा ये मुझे अखिन जे सामो हलियो वियो बाबा के कद कदो रहियो ताऊ कदो रहियो सोती बाबा उनके पंजरा तरता दो रहियो पर वो जो सब्र खां कम वठ पुट रोण सां मोल कदहिं वापसि न ईंदा तू चुप कर तू अरे मुझे खबर आ तो मुझे बाबा जे मरण का पोए तुझे मन में बारियूं मची वही हूंदियूं तो तू घणो खुश न थी घणो खुश याद रखो तव्हांजी सार लहण जे लाइ मोनो जेरो आया शेरोथान तव्हांजे ज़ुल्म ऐं जबर जो बाब हाणे बंदि थी चुको आहे हाणे इहे फड़कियूं हणण मां कुझु बि कोन वरितई बहितरी अथई त पंहिंजे पीउ जी मौत ते सोग कर सोग तू इन जो मतलब थी हेतरन सालन का वटी बाहर हो जाऊं जो तू नाटक करे रहियो है अरे तू तो बिल्कुल सालिम दिमाग आई ये सब कुछ सामने थे तू ढोल पियो करी सास शू पियो करी सोच यही है बिल्कुल यही है तो ठीक समझो हाणे बाजी पलटी चुकी है हाणे तू भी मुआंगे बर्दाश्त ऐं सबर खां कम वठ न त तुंहिंजो अंजाम भी चाचा खान बहादुर जो थींदो सॉरी चाचा वरी छा जो खान बहादुर जो मतलब था वो सपने कच्चे ले गच्चे सत्य कच्चे तो मुझे बाबा के बायो मजबूरी हुई थक चाचा खान बहादुर सॉरी यार मुझे मतलब है खान बहादुर जेको कुछ मुझे बाबा साईं के मारे मुखा खसियो वो हासिल करण जे लाइ मजबूरी में मुखे पंहिंजे हथनि खे हुन जे रत सां रंगूं पियो नांग मरी वयो तो छाकी पयो याद रख जाए नांग जो बच्चो अञा बि ज़िंदा आहे पर तू हाणे इहो न विसार जाए तो तुंहिंजे साम्हूं हिकु चरियो एब नॉर्मल ॿार हूंदो बल्कि शींहं जो शिकारी शमीर हूंदो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।